नाज़रीन मेरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सबका पहले एक नजर हेडलाइन ते। बांग्लादेश में नयूं चूंडूं BNP अकेले सिर हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची वई। सरकारी नतीजा अचण बाद बांग्लादेश जो ईंदड़ वज़ीर आज़म तारिक रहमान हूंदो। तारिक रहमान पारां कारकुननि खे जश्न मल्हाइण खां पासो करे मुल्क लाइ दुआ करण जी हिदायत। बांग्लादेश नेशनल्स पार्टी ऐं इत्तेहाद पार्लियामेंट जे 300 सीटुनि मां 212 सीटुनि ते कामयाब। जमायत इस्लामी ऐं इत्तेहादनि 74 सीटूं हासिल कयूं। शागिर्दनि जी जमायत MCP सिर्फ़ 6 सीटूं हासिल करे सघी। 12 सीटुनि ते मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा उम्मीदवार कामयाब। BNP ऐं इत्तेहादी तारिक रहमान जी अॻवानी में नई हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची विया। अमीर जमायत इस्लामी शफ़ीक रहमान पारां सरकारी नतीजा अचण बाद रद्दमल ॾियण जो ऐलान। शफ़ीक रहमान जो चवणु आहे त मुखालिफ़त बराए मुखालिफ़त न कंदासीं। यकीन था ॾियारियूं त मुल्की तइमीर लाइ हुकूमत सां गॾिजी कमु कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां कामयाबी माणींदड़ बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी जे सरबराह तारिक रहमान खे वाधायूं। नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। सदर ऐं वज़ीर आज़म चयो आहे त बांग्लादेश में पुरअमन चूंडूं मुनक़द करण ते अवाम खे वाधायूं हुजनि। बांग्लादेश जे नई क़यादत सां भरपूर सहकार कयो वेंदो। ॾखण एशिया में अमन ऐं इस्तेहकाम लाइ गॾिजी कमु कंदासीं। सिंध ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा झटका। माण्हू कलमा तैयब जो विर्द कंदा घरनि मां ॿाहिरि निकिरी आया। ज़िलज़िले सबबि को बि जानी नुक़सान नाहे थियो। ज़िलज़िले पैमा मर्कज़ मूजिबि ज़िलज़िले जी शिदत 5.6 रिकॉर्ड। दादू, मेहर, शहबादकोट, मेहराबपुर, हालाई, वगड़ में ज़िलज़िले जा झटका। ज़िलज़िले जो मर्कज़ शहबादकोट खां 70 किलोमीटर ओभर ऐं उत्तर तरफ़ ॿुधाए पियो वञे। कराची जे इलाइक़े मुशरफ कॉलोनी में फायरिंग। मुड़ुस ज़ाल ऐं पुट मारिजी विया। हिकु औरत ज़ख़्मी औरत मूजिबि मक़तूल आबिद ऐं घरवारी समेत पुट खे क़त्ल कंदड़ संदसि सौट दानिश आहे, जंहिंखे पाड़े वारनि वारदात बाद घर मां ॿाहिरि भॼंदे ॾिठो। पुलिस पारां वाक़ियो ज़ाती दुश्मनी करार। फायरिंग में ज़ख़्मी थींदड़ छोकिरी घर में महिमान हुई। राजू खानाणी वेझो ज़ाल ऐं मुड़ुस जा लाश हथ। 22 वरनि जी लक्ष्मी जो लाश घर मां ऐं संदसि मुड़ुस प्रेम जो लाश वण में टंगियल मिलियो। पुलिस पहुची फौतियुनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया। वाक़िए बैदि इलाइक़े में सोग वारी सूरतहाल छायल। पुलिस वधीक जांच शुरू करे छॾी।